जहर जिंदगी सावण हाणे असां अस्पताल हलूं या हिन चेरीअ खे संभालियूं? ख़बर पए त किथे दाख़िल करायो अथनि, अलाए हिते आहिनि अलाए ॿिए हंधि खणाए विया। जॾहिं ख़बर पवंदी पोइ हलंदासीं। मालिक साईं राणे जे सिर ॾे ख़ैर कंदो। जीअं ई राणे जी ख़बर पई न, रबन असांखे न्यापो कंदो। ओॾे हलो न मां, ओॾे न हलंदासीं। न ओॾे हलो। ओॾे कुत्ता आहिनि मां, खाईंदा आहिनि। छो खाईंदा आहिनि? अम्मा उन्हनि जो कम ई खाइण आहे। हा छा खाईंदा आहिनि? छा? माण्हूअ खे अम्मा, माण्हूअ खे खाईंदा आहिनि। मूंखे खाई वेंदा? मूंखे बि खाई वेंदा? मूंखे खाई वेंदा? ऐं न मां न, कोन खाईंदा आहिनि। मुंहिंजी मिठी मां ई भोग पई कयां। मूंखे खाईंदा? खाईंदा? इन करे त चवाए थो न त हिन सां अहिड़ी का ॻाल्हि ई न कर जंहिंसां हिनखे ख़ौफ़ थिए। न मां, न कोन खाईंदा तोखे कुत्ता। कुत्ता मूंखे खाईंदा आहिनि। मूंखे खाईंदा आहिनि कुत्ता। कुत्ता खाई वेंदा मूंखे। न मुंहिंजी अम्मी तोखे न खाईंदा कुत्ता। हाँ मां आहियां न तोसां गॾु, न खाईंदा। ओठो एॾो ज़ालिम आहे, मूं त कॾहिं सोचियो ई न हो। रुखसार बेगम, ओठो केतिरो ज़ालिम आहे इहो तूं अंदाज़ो ई लॻाए नथी सघी। ओठे खे तव्हां गोली हणी छॾियो आहे। कमाल खान सही पियो चवे। छाजा फ़ैसिला, छाजूं ॻाल्हियूं? करणु त ईअं ई खपे हा रुखसार बेगम, पर अलाए छो मुंहिंजो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾिए। जेको असुल मुजरिम आहे ओठो, उनखे तव्हां ईअं आज़ादु छॾे ॾिनो आहे। क़ैद में वरी बिलाल खे रखियो अथव। बिलाल खे क़ैद में उन करे रखियो आहे त ओठो बिलाल खे छॾे कॾहिं बि ॻोठ मां भॼण जी कोशिश कोन कंदो। ऐं ओठे खे आज़ादु इन करे छॾियो आहे त हू ॿी बि ग़लती करे, ऐं जॾहिं ॻाल्हियूं थियनि त उनखे बचण जी वाट न मिले। हू चारनि तरफ़नि खां जकड़िजी वञे। बाबा साईं, अदा राणा जी का ख़बर पई? अञा हाणे कराची पहुता आहिनि, उते दाख़िला थींदसि, रिपोर्टूं निकिरंदियूं, पोइ ख़बर पवंदी। तूं दिलि न लाइ पठाणी बेगम, मालिक कंदो त जल्दी राणो ठीक थी घर मोटी ईंदो। कमाल खान बि हुन सां गॾु वियो आहे। उनखे मूं चयो आहे पेसनि खे पाणीअ वांगुरु वहा, पर उनखे हर हाल में बचणु घुरिजे। इस्पताल में तमामु वॾा वॾा डॉक्टर मौजूदु आहिनि, उते राणे जो सुठो इलाजु थींदो। हयाती हूंदसि त असांखे छॾे कॾहिं बि कोन ईंदो। तूं परेशान न थी, दिलि सां पंहिंजे भाउ खे दुआ कर। मालिक मुंहिंजे भाइरनि खे हयाती ॾे। अञा हू ॿार आहे, पर ज़िंदगी जा मज़ा ई न आहिनि माणिया। इंशाअल्लाह तमामु जल्द ठीक थी वापसि ईंदो। साईं, हाणे तव्हां ज़ालिमनि खे कॾहिं बि माफ़ न कजो। जंहिं ॾींहुं राणो ठीक थी पंहिंजे घर पहुचंदो, ॿिए ॾींहं ते सभिनी ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदुसि। हाणे न कंहिंजे मथां रिआयत कई वेंदी, न ई वरी कंहिंखे माफ़ कयो वेंदो। न आहे मूंखे तव्हांजी मानी जी ज़रूरत, कोन खाईंदुसि मां मानी। अरे हेॾे जाबिर, हे मानी खणी वञ। न पई हुजे, खावां थो। तूं छा थो सम्झे? तूं मुंहिंजो सिकी लधो पुटु आहीं। मानी न खाईंदे त मां तोखे मिंथू करे परचाईंदुसि। मूंखे ख़बर आहे त तव्हां केॾा ज़ालिम आहियो, पोइ मां तव्हां मञा कहिड़ी रहम जी उमेदु रखी सघां थो। ज़ालिम असां आहियूं या तव्हां? ॿुधाए मूंखे। पूरे ॻोठ जे विच मां मूंखे कमाल जा माण्हू ॿधी खणी आया आहिनि। पूरो ॻोठ इन ॻाल्हि जो शाहिद आहे। तूं सॼे ॻोठ खे छॾे सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू वठी अचो जेको वॾे रहिस खे चवे त कमाल खान तोसां ज़ुल्म कयो आहे। हुन ज़ालिम कमाल खान जे ख़ौफ़ खां को बि ॻोठ वारो शाहिदी कोन ॾींदो। तूं शाहिद खे छॾ, जेका बि हक़ीक़त आहे वॾे रहिस खे ॿुधाए ऐं वॾे रहिस जे पेरनि ते हथु रखी उन खां माफ़ी घुर त इहो सॼो कमु ओठे जो आहे, पोइ तुंहिंजी जान छुटी सघे थी। कहिड़ो ॾोह क़बूल कयां कालू, जॾहिं मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे
त राणे खे कमाल जे माण्हुनि ज़हर वारो इंजेक्शन हयो आहे। पोइ मूंखे ऐं राणे खे उतां खणी कार में उछलियो अथनि ऐं हलंदड़ फ़ैसिले में अची राणे मूंखे बीहारियो अथनि। जेकॾहिं इहो कमु कमाल जो आहे न त पोइ राणो हुन जे मथां शाहिदी ॾींदो। राणे खे अहिड़ो इंजेक्शन हयो अथनि जो हू बचंदो कोन। जे बची बि वियो त सॼी ज़िंदगी ॻाल्हाए कोन सघंदो, दिमाग़ु कम ई न कंदुसि। एतिरी ॼाण रखी थो न, इन जो मक़सदु आहे त इहो कमु तुंहिंजो ऐं ओठे जो आहे। ख़ुदा जी का मार पवंदई। मां कमाल जी ॻाल्हि कयां थो, तूं वरी मूं मथां इल्ज़ाम पियो हणी। कमु कंहिंजो आहे इहा सुभाणे ख़बर पवंदी, जॾहिं वॾो साईं तोखां पुछाणो कंदो। तूं तो त वेहे गंद कर। तो चयो मां 5 लख खणी पोइ मोटी ईंदुसि। मूंखे इहो ॿुधा, उते गंद कयो कंहिं जो तूं बूथ भेलो करे अचे हिते बीठो आहीं? लाली सच पुछी त मुंहिंजो दिमाग़ चकराइजी वियो। ॾिसां पोइ त थिए छा पोइ? लाली मूंखे पूरी पक हुई त अतीअ खे अॻवा कमाल खान ई कयो आहे। उबतो वरी नोड़ ओठे जे ॻीचे में विधो अथऊं। नोड़ कमाल खान जी ॻीची में पए या ओठे जे, असांजा सॼण ॿई काननि। इन करे तूं इन्हनि खे छॾ। इहो ॿुधा त 5 लखनि जो आसरो किथां आयो? वॾी का बंदूक लॻियल रन आहीं। हर कंहिंखे पंहिंजे सिरनि जी लॻी पई आहे। माण्हू था मरनि, तुझे वरी वात में 5 लख 5 लख 5 लख 5 लख चई नथी वञे। वञी खॾ में पऊं आ, बुख वरी बि तूं मरंदे। मूंखे त ओड़े पाड़े में वरी वाटला जो टुकुर मिले तो मां खावां थी। तूं छा खाईंदे? निभागी न तूं मुंहिंजे लाइ परेशान न थी। जेकॾहिं कुतो पंहिंजो पेट पाले विधो आहे त मां बि पंहिंजो पेट पाले विधुसि। मुड़ुस माण्हू जॾहिं घर में अचनि न त उन्हनि खे सुकून सां वेहण न ॾिजांइ। उन्हनि खे अहिड़ा त डंडा हणजांइ जीअं हू पंहिंजी भॼी जान छॾाइनि। तूं मुंहिंजे मुड़सालूअ जी कहिड़ी ख़ैर ख़्वाह आहीं जो तुंहिंजो हाँ तो फाटे माई? मां उनजी दुश्मन त दुश्मन ई सही, पर मर्द माण्हू जॾहिं घर में अचनि न त उन्हनि खे थोरी देरि सुकून साह खणणु ॾींदी कर। तूं त वीचारे ओठे जो घर में विहण ई हराम करे छॾियो आहे। कल्ह ताईं त उहो मुंहुं ॾाइणु हुयो ऐं अॼु तुंहिंजी नज़रनि में उहो वेचारो थी वियो। मुई किथे तूं ओटे सां निकाह करण जे चक्कर में त न आई? मुई धोती इहा ॻाल्हि अॼु कई अथई। जेकॾहिं ॿीहर कई न त तुंहिंजी ज़बान काकड़े में छिके कढंदी साईं। हिकु चक्कर न पर 1000 चक्कर चवंदसि। तूं ईअं कोन मुड़ंदीअ जेसीं ताईं मां तुंहिंजा इहे गोॾा न भञा। मुड़ ॾाइण मुड़, मर्दनि जीअं डंडो खणी जड़ा न कर। जेको विणो अथई न त ज़बान सां विण। माई तुंहिंजी त ज़बान आहे ठूठ जॾी, तोसां केरु पुॼंदो? तुंहिंजे अॻियां त ओठो ई ज़ारी करे वियो, मां किथे पुॼंदसि? मुंहिंजी त ठूठ जेतिरी ज़बान आहे, बाक़ी तोखे त ॻाल्हाइण ई न ईंदो आहे। तूं त सफ़ा गूंगी आहीं। तूं पंहिंजी बक बक ईअं बंदि कोन कंदी। मूंसां जेकर ॿीहर ॻाढ़ी आई न त मां तुंहिंजो मथो बाध करे छॾींदीसांइ। सही लॻे थो छोरी सच में होश मां निकिरी वई आहे। जेकॾहिं हाणे हिन सां मां बात हणंदमि त ओलो सोलो डंडो न लॻी वञे मूंखे। ओठा तो त चयो त मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। मां तुंहिंजी भेण खां गुआह नाहे कयो, पर हिन टाइम ते सभु सबूत तुंहिंजे ख़िलाफ़ नोठा। अञा बि तूं मूंसां कूड़ हणंदे? इहो कमु तुंहिंजो न आहे। कूड़ तोसां तॾहिं ॻाल्हायां गुलाम जॾहिं मां तोखां ॾिनल हुजां या तूं मूंखां वधीक ताक़तवर हुजी। ओए कूड़ जो सबबु बणिजी सघे पियो। हा सही, तूं त मूंखां घणो ताक़तवर आहीं ऐं मां तुंहिंजे अॻियां साईं से जी खिल आहियां। पर हक़ीक़त ओठा इहा आहे त तूं मूंसां कूड़ ॻाल्हायो आहे। मां पंहिंजे सीने ते हथ रखी तोखे चवां थो त तुंहिंजी भेण खे मां अगवा करायो आहे। हाणे ॿुधा तूं छा कंदे? ओठा जेकर मूंखे पकी साबिती मिली वई न, पोइ पासो वठी हाणे तो मां कुखवारी बंदूक। ओठा या तुंहिंजी भुल आहे, भुल त ही गुलाम तोखां को डिॼे थो। जॾहिं मां रेस गफ़ार ख़ान जे अॻियां गंदुकड़ को बाबा नथो डिॼा त पोइ मां तोखे कीअं बख़्श कंदुमि? ओठा हाणे छा ॾिनी बकवास खे? इहो ॿुधा त मां तोखे जेको कमु चयो उनजो छा कयो? सुभाणे ॻाल्हियूं थियनि थियूं त मां उहा हा माना। बाक़ी जेकॾहिं तुंहिंजा हथ मथे आहिनि त पोइ ओठा मां कंहिंजे भरोसे ते इहो कमु कयां? तूं त रेस जे अॻियां उबतो टंगियल हुई। ओठा जेकॾहिं पोयां राज़ खुली वञनि हा त पोइ मूं ग़रीब जो छा थिए? दाड़ूं त वॾियूं पियूं हाणे त मां कमु करे वेंदुसि। पोइ तो वरी साह वारी रग ते लत कंहिं रखी। ओठा मुंहिंजी साह वारी रग जे मथां बाबा कंहिं बि लत नाहे रखी। बाबा कमु वॾो आहे, पैसा ए थोरा आहिनि। ओठा
लख ॿ लख तोखे वधाए ॾियां, पर हाणे मूंखे तो मथां एतबार कोन्हे। बाबा वञी तूं वञी भरोसे वारा माण्हू ॻोल्ह, मां तोखे हथ कोन ॿधान, न वरी तुंहिंजे पेरे पियो आहियां। बाबा वञी तूं ॿिए को कमु कराए वञ। तूं छा सम्झी तो गुलाम त तोखां सवाइ मूंखे को बि माण्हू न मिलंदो? तोखां वधीक माण्हू मिलंदा ऐं घटि पैसनि में। छा कजे? असल 5 लखनि जो दाव हथनि में तो हलियो वञे। छा कयां? जेकर 5 लखनि जो दाव हथनि में हलियो वियो, मां त सुन बुख मरी वेंदुसि। बाबा जेकॾहिं राणो मरी थो पए तो अधी त वांदी थींदी न। अरे छोरा, खैर गुर खैर चवंदा आहिनि त पंहिंजो बि खैर त दुश्मन जो बि खैर। अहिड़ो अंदरि ठारियो अथनि बाबा जो खैर घुरां, अञा ताईं त मां कुंवारो वेठो आहियां। राणो मरंदो पोइ छा तूं घोट बणिजी वेंदे? अधी त वांदी थी वेंदी, पोइ उनजो रिश्तो मां ॿिए हंधि ॾेई शादी कंदुसि। ईअं त अधी शानी जो बि मुड़ुसु मरी वियो आहे, पर ओठो चए थो त हिन जो जनाज़ो मुंहिंजे घर में निकिरंदो। वो ओठो आहे ओठो, ही ओठे जहिड़ा न आहिनि। पुट ही ओठे खां बि वधीक ख़तरनाक थई चरिया। जेकॾहिं राणो मरे थो न त पोइ सम्झ तुंहिंजी शादी न थी, जेकॾहिं राणो बचे थो त पोइ तूं आसरो सम्झ त तुंहिंजी शादी थींदी। बाबा पोइ अलाह कंदो राणो बची वेंदो ऐं खैरनि सां घर मोटी ईंदो। पीरू मां तोखे सुठी सलाह ॾींदुसि त तोखे ॿिए हंधा रिश्तो कॾहिं कोन मिलंदो, वरी बि जीअं तीअं करे ओठे खे राज़ी था कयूं। ओठे खां संग वठण हलूं, अॻियां फट अञा ताज़ा आहे न बाज़ ताज़ा। छोरा बताइए बात जे टल लॻो आई, इहो कंदो पंहिंजो ढींको ढेरी। खबर कमाल खान की खबर पई? राणे के अस्पताल में दाखिल करायो अथसि ऐं हू राति ताईं हिते पहुची वेंदो। पोइ भला मां घरां चकर हणी अचां? वञ भली, हिते ईअं न थिए जे कमाल खान जे वापसि अचण खां पहिरियां असां मां केर बि ओठे जे वर चढ़ी वञे। छा ओठो अञा बि असांखे अगवा करण जी हिम्मत कंदो? ओठो होश में नाहे, इन ई करे ख्याल करणु लाज़मी आहे। मुंहिंजो को बि खुटको न कजे, तूं पंहिंजो ख्याल कजे। इस कमाल खान जी भी का भी खबर नथी पवे। एक तरफ हू राणे के जहर जो इंजेक्शन तो हणाए ऐं मारण जी कोशिश तो करे, ॿिए तरफ उनखे वरी खणी ऐं भजंदो तो वधे। केॾो लापरवाह थी वियो आहीं करम, केॾो लापरवाह थी वियो आहीं। तव्हां ओठे खे आदमखोर करे एतिरो आसानी सां घुमंदव? छा तूं इहो सोचो? तव्हां छा सम्झो त ओठो माठ करे वेही रहंदो? तव्हां मुंहिंजी हिन दिल ते ॾंभ ॾिना आहिनि, ॾंभ ॾिना आहिनि तव्हां मुंहिंजी दिल ते। तव्हां मुंहिंजी इज़त ग़ैरत ऐं वक़ार खे मचरो कयो आहे। तव्हां छा सम्झो त तव्हां ईअं आसानी सां खुलेआम घुमंदव? मालिक साईं, तू भलाई कर, मुंहिंजे भाउ खे खैरनि सां घर आण। मां पंहिंजी पहुच अंदरि मिठाई विराईंदसि ऐं मिठी भत जो देगड़ो बि लाईंदसि। रुगो तूं ओठे खे अकुल ॾे मालिक, उहो बुरा कमु छॾे ॾे। तूं वॾो महिरबान आहीं मालिक, रुगो असां मथां इहा महिरबानी कर। आमीन। हाय रब साईं। माई जी ये मकरन वारे दुआऊं न कॾहिं बि क़बूल न थींदियूं। तोबा कर माई तोबा, एॾो ग़रूर ऐं तकबर चङो न थई। तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी दुआऊं दिलि सां आहिनि या मकर वारियूं? जेके दिलि सां दुआऊं घुरंदा आहिनि न, उहे ॿियनि खे पिटूं ऐं पारा त नाहे ॾींदा। जॾहिं तूं मूंखे नंबर ईंदीअ न त ज़ाहिर आहे मुंहिंजे दिलि सां तुंहिंजे लाइ पिटूं ऐं पारा तूं ई निकिरंदियूं न। तूं भले मूंखे पिटू पारा था ॾे, पर हाणे तव्हांजे ज़ुल्म जो घड़ो भरिजी चुको आहे। हाणे तव्हां सां का बि चङाई थियण वारी नाहे। माई भलाई करण वारी ज़ात रब जी आहे, तूं छो एतिरो फ़ख्र सां ॻाल्हाए पई? ओठा मुंहिंजो हिकु धक
8 लखनि जे बराबर थी और तू मूंखे 5 लखनि में वो ख़रीद करे ओठा कुछ तो कथुर कर मुझो यार। गुलाम मुझे अंदर में इंतकाम जी बाह भरे थी, मां अकेलो थी पियो, तॾहिं त तोखे 5 लखनि जी आश कई। गुलाम मुंहिंजी मदद लाइ तूं वक्त ते अची करे अॼु तूं दिल खुश करे छॾी। इन्ही दिल खुश करण जे एवज़ 5 लख त छा, मुंहिंजे इंतकाम खे पूरे थियण खां पोइ जेकॾहिं मां जेल बि हलियो वियुसि त मुंहिंजी पूरी मिल्कियत जो तूं ही वारिस हूंदे, तूं ही। ओठा कमीनो जरूर आया, पर एतिरो कमीनो भी न आया जो तुझी पूरी मिल्कियत में हे गुलाम अखियूं विझे। ओठा मूंसां इंसाफ कजाए, मुझो ही हिकिड़ो धक्को ॾिसी हाणे तुझे मथो आहे। इंसाफ बाबा तूं करी थो या नथो करी? गुलाम जेकॾहिं तूं एतबार करे सभु कुझु मूं मथां छॾी थो त मां तोखे अॾे छॾींदुसि। ओठा कयो एतबार बाबा, तुझे मथां कयो एतबार। हाणे हुकुम कर, करणो छा आहे? जीअं ही कमीनो करम गुम थी वेंदो ईअं ई कमाल खान जो शक मूं मथां ईंदो ऐं पंहिंजा कुत्ता उन्हनि जायुनि ते मोकिलींदो जिते जिते मुंहिंजी बैठक आहे। इन करे मां चवां थो गुलाम त हिन कमीने खे तूं पाण वटि हाथी को रख। हिन कमीने जे दिल में कमाल खान जा उहे राज आहिनि जेके तूं न ॼाणी। ओठा तूं छा थो सम्झे? कमाल जा हिन वटि उहे राज हूंदा जेके तुझे कम अची सघनि। ही कमाल खान जो ख़ासि पिठू आहे। जेकॾहिं तूं हिन जी ज़बान खोलाइण जी कोशिश कई ऐं हिन जा राज ॿुधा त तूं पाण ई गुलाम हैरान थी वेंदे। ओठा बस अॼो की रात जी मूंखे मोहलत ॾे। जेकर सुभाणे ही तोते वांगुरु तुंहिंजे अॻियां न ॿोलियो त पोइ तूं चइजांइ त गुलाम अजायो तूं ख़बरूं कंदो ई गंदु कर, तूं त असुलो ॼाणे ई कोन। पोइ ही कमीनो तुंहिंजे ई हवाले आहे। हिन कमीने जी ज़बान तूं कीअं थो खोलाए इहो मां तोते छॾियां थो। हिन खे फ़िलहाल तूं संभाल, मां बाक़ी रहियल कम जेके आहिनि पंहिंजा उहे पूरा करे अचां। ओठा तूं हिन खां छुटल आहीं। ॾिस त हिन सां मां कहिड़ो थो अछर कयां। तूं सुकून सां वञी बाबा पंहिंजो कमु कर, मां ॼाणियां ही ॼाणे। हाणे ॾिसजांइ त गुलाम बाबा गंदो कहिड़ो थो करे। हिकु त गुलाम गंदो करे कोन, जेकॾहिं ओठा गंदो करे न बाबा चङो भलो धोई न सघे। हा तोसां मुंहिंजी का बि दुश्मनी कोन्हे। मां सम्झां थो त ये सभु जो सभु कम ओठे जा आहिनि, पर तूं उनजो राज़दान ज़रूर आहीं। ऐं मां बस मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। ख़ामोश! हाणे गफ़ार खान रहम करण छॾे ॾिनो आहे। जेको सुवाल कयईं उहो गौर सां ॿुध ऐं पोइ उनजो जवाब ॾे। ऐं जेकॾहिं अजायो बकवास कंदे न त पादर खाईंदो रहंदे। समझी विसरेसि। जेकॾहिं सम्झी वें त पोइ ॿुधाए त राणे खे ज़हर ॾियण जे पोयां ओठे जो कहिड़ो मक़सदु हुयो। रहिस या सॼे ॻोठ खे ख़बर आहे त जॾहिं मां फ़ैसिले ते अचां पियो त कमाल खान जा माण्हू मूंखे ॿधी खणी विया ऐं सॼे ॻोठ जे माण्हुनि ॾिठो। तोखे ॿधी खणी विया, सॼे ॻोठ ॾिठो त छा तूं बेकसूर बणिजी वे? रहिस भले मूंखे तव्हां कसम ॾियो, जिते मूंखे ॿधी खणी विया राणो उते अॻु में ई ॿधल हो। मुंहिंजे साम्हूं ई उन्हनि राणे खे ज़हर जी इंजेक्शन हई ऐं पोइ असां ॿिन्हिनि खे ॿधी गाॾी में खणी अची तव्हां आॾो उछलियाऊं। इहा ई हक़ीक़त आहे। हाणे तव्हां एतबार कयो या न कयो। बाबा साईं, ही ओठे जो पढ़ायल आहे, एतिरो आसानी सां वात कोन खोलींदो। जेकॾहिं हक़ीक़त न ॿुधाईंदो न त ही मरंदो, ओठे सां गॾु मरंदो।
हक़ीक़त अञा कहिड़ी ॿुधायां? तो मूंसां इहा ॻाल्हि कई हुई त ज़हर जी हिकु अहिड़ी इंजेक्शन आहे जेकी कंहिंखे लॻाई वञे त उहो मरंदो कोन पर सॼी ज़िंदगी ॻाल्हाए न सघंदो ऐं मौत जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदो। इहा तो ते कमाल जा माण्हू ॻाल्हि कनि पिया। वरी कूड़ थो हणी? कूड़ मां थो हणां या अछी ॾाढ़ी में तूं कूड़ थो हणी? मां चवां थो ज़बान बंदि रख कमीना कंहिं जाइ जा। तूं अञा एतिरो ठाहु कोन आई जो रेस गफ़ार खान खां हक़ीक़त लिकाई। बंदि करे रख हिनखे कालू। मां बि ॾिसां त हिन में केतिरी बर्दाश्त आहे। ओठो त हर हाल में मरंदो, तूं पाण खे मुसीबत में छो थो विझीं? कुझु अकुल खां कमु वठि बिलाल। रईस खे हक़ीक़त ॿुधाए पंहिंजी जान बचाए, ॿी तो वटि वाट ई न रही। सुम्ही पव। हाँ मां तोसां वेठी आहियां न। मूंखे केर बि न मारींदो मुंहिंजी शहज़ादी। केर बि न मारींदो मुंहिंजी राणी बि। तू वेठी आ? हाँ मां। मूंखे केर बि न मारींदो? न मां तोखे केर न मारींदो। केर बि न? हाँ तू वेठी आ न? हाँ मां। तू केॾां बि न वञ। हाँ तू वेंदी आ न तोखे बि मारे छॾींदा। तोखे कुता न मां। वो खाई वेंदा तोखे बि। न मां। असांजो घर केॾो खुशियुनि भरियो हो, न ॼाण त हिनखे कंहिंजी नज़र लॻी वई। सावण शायदि इहे ॾुख असांजी क़िस्मत में लिखियल हुया जेके असांखे मिलनि था पिया। मूंखे त अफ़सोस आहे भाऊ मंज़ूर जी सोच ते। असां हिन वक़्तु कहिड़े माहौल मां गुज़री रहिया आहियूं ऐं हुननि वरी छोकिरीअ खे विहारे छॾियो आहे। सावण खैरन सां राणो ठीक थी घर अचे, असां हुनजी ॿी शादी कराईंदासीं। इहा छोरी कॾहिं घर कोन कंदी। हुन छोरीअ जी सोच बि हुनजे पीउ जहिड़ी आहे। काश जेकॾहिं मीना जहिड़ी ॿी छोकिरी राणे खे मिली वञे हा। सावण मीरा जहिड़ियूं धियूं क़िस्मत वारनि खे मिलंदियूं आहिनि। जबल जेॾा सूर पंहिंजे सिर ते खयो बीठी आहे, उहे बि पंहिंजे रबन सां निभाए थी पई। दुख पीड़ाऊं घणियूं ॾिसी चुका हूं, हाणे मालिक साईं असां वटां बाज करे। खुदा कंदो वरी हिन अंगण ते ख़ुशियूं रक़्स कंदियूं, वरी लाॾा ऐं सहरा ॻाईंदासीं। इंशाअल्लाह ताला राणो जीअं ठीक थी घर ईंदो त असां हिननि ख़ुशियुनि खे वरी हिन अंगण ते घुराईंदासीं। हा सावण हाणे हिन अखियुनि खे इंतज़ार आहे राणे जे अचण जो। अलाह करे हू सही थी घर अचे, इन खां वधीक असां लाइ ॿी कहिड़ी ख़ुशी जी ख़बर हूंदी। करम नज़र नथो अचे। बाबा साईं ॿिनि पारनि ते त असां ॿई गॾु हुयासीं। उन खां बाद में तूं पंहिंजी घर हलियो ऐं मां पंहिंजी घर हलियो। सरकार मता करम घर हुजे। करम एतिरो लापरवाह न आहे जो पंहिंजो नंबर बंदि करे छॾे। सरकार हुकुम हुजे त मां घर वञी करम जी जांच करे अचां। मूंखे थोरो कमु आहे, हिन ॻाल्हि खे पोइ ॾिसूं था। जेको तव्हांजो हुकुम सरकार। कालू मूंखे तूं ॿुधाए, अधे वॾे बिलाल खां कुझु पुछा गुछा कई? हा बाबा साईं, पर फ़िलहाल बिलाल कुझु बि कोन थो ॿुधाए। छा थो चवे? चए पियो त इहो कमु तव्हांजो आहे, राणे खे ज़हर तव्हां ॾिनो आहे। इहो निभागो ओठे जो पढ़ायल आहे, ईअं वात कोन खोलींदो। पर हाणे मां अची वियो आहियां। जेकॾहिं सुबुह जो बिलाल पंहिंजो वात न खोलियो न ऐं तोते वांगुरु न ॿोलियो न त पोइ मां कमाल ख़ान ई न आहियां। शायदि हुनखे ख़बर ई न आहे त कमाल ख़ान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वैर कॾहिं बि न छॾींदो, कॾहिं बि न। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।